अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊँ आहियां अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। डियर स्टूडेंट्स, एक्सेल में मां हाज़िर आहियां। अॼु जो टॉपिक हूंदो काउंट इफ ऐं सम इफ। सो मां न्यू शीट हिकिड़ो ओपन कयां थो, ठीकु आहे। सो हिते टाइप कयां थो ॿीहर साॻिया ई फार्मूला आइटम्स एंड प्राइस। सब खां पहिरीं मां हिनजी ज़ूमिंग बि थोरो वधायां थो ऐं हिनजी साइज़ बि थोरी चेंज कंदुसि। सिलेक्ट करे तव्हां जस्ट हिनखे ऑल बॉर्डर्स बि करे छॾियो ऐं सेंटर बि कयो ऐं हिननि जी बोल्ड ऐं साइज़ बि हिनजी वधाईंदासीं, ठीकु आहे। हाणे हिते टाइप कयूं था फॉर एग्जांपल माउस, कीबोर्ड, माउस, ठीकु आहे। हाणे जी रक़म लिखूं था, कीबोर्ड जी रक़म। छो त कीबोर्ड डिफरेंट भी थी सके तो, माउस डिफरेंट भी थी सघनि था, ज़रूरी न रेट सेम था रखो। ठीकु आहे स्टूडेंट्स। सो सब खां पहिरीं असां ॾिसंदासीं हिते त सिर्फ़ु जेके असांजा हिन वक़्तु माउस आहिनि उहे माउस असां वटि घणा आहिनि। छो त असां वटि जेके आइटम्स आहिनि उहा टे शयूं आहिनि। असां वटि जेके आइटम्स आहिनि असां वटि उहे टे आहिनि। हिकिड़ो असां वटि माउस मौजूदु आहे ऐं हिकु असां वटि कीबोर्ड आहे ऐं हिकु असां वटि CPU आहे, यानी कि टे प्रोडक्ट असां वटि मौजूदु आहिनि। सो मां हिते बि लिखां थो माउस, कीबोर्ड एंड CPU। हाणे हिते असांखे ॾिसणो आहे त सिर्फ़ु असां वटि माउस घणा आहिनि, सिर्फ़ु असां वटि कीबोर्ड ऐं CPU घणा आहिनि। सो इन्हनि जो फार्मूलो जेको थींदो उहो आहे बराबरि काउंट इफ। काउंट इफ जो मक़सदु आहे त तव्हां सिर्फ़ु पंहिंजे आइटम्स खे काउंट करे सघो था, पंहिंजे प्रोडक्ट खे या पंहिंजे मखसूस वर्ड खे तव्हां काउंट करे सघो था। फॉर एग्जांपल जेकॾहिं तव्हां वटि अटेंडेंस सिस्टम आहे, प्रेजेंट, एब्सेंट, लीव, उहे बि तव्हां काउंट करे सघो था। उन लाइ बि सेम तव्हांजो फार्मूलो जेको इस्तेमालु थींदो उहो आहे बराबरि काउंट इफ। उनखां पोइ तव्हां ब्रैकेट स्टार्ट कंदो ऐं ही जेके बि आइटम्स आहिनि हिन सभिनि खे तव्हां सिलेक्ट करिणो आहे। सभिनीनि खे जेके बि आइटम्स तव्हां वटि अवेलेबल आहिनि, मौजूदु आहिनि, सभिनी खे सिलेक्ट करे सिंगल कॉमा। हाणे जंहिं वर्ड खे यानी कि जंहिं प्रोडक्ट खे तव्हां ॾिसणु चाहियो था, ॻोल्हणु चाहियो था, त उन खे तव्हां डबल कॉमा में बंदि कंदो। फॉर एग्जांपल असांखे माउस जे बारे में खपे त माउस तव्हां वटि घणा आहिनि, छा क्वांटिटी आहे। सो माउस खे असीं डबल इन्वर्टेड कॉमा में रखंदासीं, माउस लिखंदासीं बि सही, डबल कॉमा बंदि करे। सिर्फ़ु तव्हांखे छा करिणो आहे, ब्रैकेट भले बंदि कयो न बि कयो, सिर्फ़ु एंटर प्रेस कयो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदो तव्हांजा जेके माउस आहिनि उहे तव्हांजा टे आहिनि। अगरि कीबोर्ड में असां अचूं त फार्मूलो थींदो ॿीहर बराबरि काउंट इफ, ब्रैकेट स्टार्ट करे सिर्फ़ु असीं इन्हनि खे सिलेक्ट करे सिंगल कॉमा ऐं डबल कॉमा में लिखंदासीं ॿीहर कीबोर्ड, डबल कॉमा बंदि करे एंटर कंदासीं। ॾिसो इन में का मिस्टेक आहे, ठीकु आहे। सो उनजे लाइ तव्हां हिते क्लिक कयो, फार्मूले में मथे वञो, बराबरि काउंट इफ कीबोर्ड। अच्छा हिते ॾिसो काउंट में टी कोन ॾिनल आहे, टी लिखंदव सिर्फ़ु टी। हाणे एंटर कयो, ॾिसो कीबोर्ड तव्हां वटि 4 आहिनि। उनखां पोइ CPU में तव्हां ईंदो बराबरि ॾेई करे काउंट इफ, ब्रैकेट स्टार्ट करे प्रोडक्ट खे सिलेक्ट करे सिंगल कॉमा, डबल कॉमा में लिखंदो CPU, डबल कॉमा बंदि करे एंटर कंदो। तव्हां वटि हीअ शयूं घणियूं आहिनि, टे आहिनि। अच्छा हाणे असांखे ॾिसणो आहे जेके माउस असां वटि टे आहिनि त सिर्फ़ु इन माउसनि जी रक़म छा आहे, सिर्फ़ु इन माउसनि जी रक़म घणी आहे। सो इन जे लाइ हिकिड़ो फार्मूलो आहे बराबरि ॾेई करे सम इफ ब्रैकेट स्टार्ट। सम इफ उते इस्तेमालु कंदा आहियूं जिथे असीं नंबरिंग्स जी वैल्यू खे असां ॾिसूं तुंहिंजी छा वैल्यू आहे। सो उन जे लाइ तव्हां सम खे यूज़ कंदो, सम इफ। ब्रैकेट खां पोइ तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे ही जेके तव्हां वटि आइटम्स आहिनि हिन सभिनी खे ॿीहर सिलेक्ट कंदो ऐं सिंगल कॉमा ॾींदो। कॉमा खां पोइ डबल कॉमा जे अंदरि तव्हांखे लिखिणो आहे माउस। सेम फार्मूला जेको तव्हां हिन में काउंट इफ में इस्तेमालु करे आयो, डबल कॉमा बंदि करे। हाणे लास्ट में सिंगल कॉमा बि तव्हांखे ॾियणो आहे ऐं लास्ट में सिर्फ़ु तव्हांखे प्राइस खे बि सॼे खे सिलेक्ट करिणो आहे।
जस्ट एंटर प्रेस कयो। हाणे टिनि कीबोर्ड माउसनि जी रक़म घणी आहे 510, यानी कि हर माउस हिते किथे 100 आहे, किथे तव्हांजो 180 आहे, यानी कि डिफरेंट वैल्यूज़ आहिनि, उनखे हू प्लेस करे तव्हांखे ॾिए थो। हाणे कीबोर्ड में अचूं था, साॻियो फार्मूलो आहे बराबरि सम इफ ब्रैकेट स्टार्ट करे, सभ खां पहिरीं तव्हां हिन आइटम सॼे खे सिलेक्ट करे सिंगल कॉमा डबल कॉमा में लिखंदव, कीबोर्ड डबल कॉमा बंदि करे सिंगल कॉमा में तव्हां लिखंदव, हिन सॼी वैल्यू खे सिलेक्ट कंदो ऐं एंटर प्रेस कंदो। ॾिसो बराबरि उन खां बाद में CPU में अचूं था, सम इफ ब्रैकेट स्टार्ट करे हिन सॼे वैल्यू खे सिलेक्ट कयो, सिंगल कॉमा डबल कॉमा में तव्हांखे लिखणो आहे CPU, डबल कॉमा बंदि करे सिंगल कॉमा, सॉरी प्राइस सॼे खे सिलेक्ट करे जस्ट तव्हां एंटर कंदो। त ही आहे तव्हांजी आसान तरीक़ो। डिस्टेंस यादि रखो, अगरि तव्हांखे को स्क्वायर रूट मालूम करिणो आहे त उहा बि तव्हांजे हिकिड़ो फार्मूलो मां ॿुधाए थो छॾियां। सो 64 जी स्क्वायर रूट मालूम करिणो आहे त बराबरि ॾेई करे SQRT ब्रैकेट स्टार्ट करे 64 खे सिलेक्ट करे जस्ट एंटर कंदो। ठीकु आहे। अगरि 12 जी असां स्क्वायर, अच्छा स्क्वायर रूट तव्हांखे ख़बर हूंदो, मैथमेटिक्स में तव्हां पढ़ियो हूंदो। असल में स्क्वायर रूट असां उनखे चवंदा आहियूं कंहिं बि वैल्यू खे को बि हिकिड़ो लॻे पर उहे सेम हुजनि। फॉर एग्ज़ाम्पल जीअं 64 खे कहिड़ो लॻे थो 8 अठा 64, यानी कि ॿई जेके डिजिट आहिनि इहे सेम आहिनि। अगरि असीं 12 ते अचूं, 12 खे लॻंदो कि 4 ऐं ॿियो 3 जो, त यानी कि ही ॿई सेम न आहिनि, इनखे स्क्वायर रूट में थोरो प्रॉब्लम ईंदो। ॾिसो बराबरि SQRT ब्रैकेट स्टार्ट करे सिलेक्ट करे जस्ट तव्हां एंटर कंदो। ॾिसो ही पॉइंटनि में जवाबु अचे थो, छो त हिन जा डिजिट सेम न आहिनि। ओके डियर स्टूडेंट्स, लेसन में मूंखे इजाज़त ॾियो, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।